सखर में आवारा कुतन जो आज़ाद ख़त्म न थियो। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन समेत लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि जी लापरवाही मासूम ॿार रोलू कुतनि जा शिकार बणजण लॻा। सखर जे टाउनशिप वारे इलाइक़े में कुते ॿार खे चक हणी ज़ख़्मी करे छॾियो। सरकारी अस्पतालुनि में कुते जी चक खां बचाव वारी इंजेक्शन अणलभ थी वियूं। शहरनि पारां रोलू कुतनि खे मारण वारी मुहिम शुरू करण जो मुतालबो कयो वियो आहे। इन ॾिस में सखर जे समाजी तंज़ीम वॉइस ऑफ सखर जे चेयरमैन फराज़ सुमरो मुतासिर ॿाड़ी हुदा बतूल जो घर में इलाज करायो। होॾां इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त सखर जे टाउन वारे इलाइक़े में आवारा कुतनि 9 वरहनि जी ॿाड़ी हुदा बतूल ते उन वक़्तु हमिलो कयो। कुतनि जे हमले में ज़ख़्मी थियल 9 वरहनि जी हुदा बतूल खे ॻणती जोगी हालत में सखर जे MMMC अस्पताल आंदो वियो, जिते ड्यूटी डॉक्टरनि ॿाड़ी खे वापसि कंदे चयो त कुते जे चक खां बचाव वारी वैक्सीन नाहे। जंहिं बाबति समाजी तंज़ीम वॉइस ऑफ सखर जे चेयरमैन फराज़ सुमरो जी कोशिशुनि सां ॿाड़ी जो चेकअप कराइण लाइ डॉक्टर घर पहुची विया ऐं ॿाड़ी जो इलाज कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची